रोड जी बजट मंजूर थियल आहे, पर हो खाई आहे। रोड जी जेका बजट हड़प कयूं वेठा आहिनि। सफ़ाई जो हिते को बि नालो न आहे दादू शहर में। अलाए कहाँ साल थी वियो आहिनि हिते। दादू जो ईअं सम्झो त ही मर्कज़ आहे ऐं हिन रोड जी हालत तव्हां ॾिसी रहिया आहियो। ट्रैफिक खे जेके स्कूलनि खां कॉलेजनि खां ॿार वञनि था या ऑफिसनि में माण्हू वञनि था, ऐं जेकी हिते तमामु घणी हितां लंघ आहे उनखे तमामु घणी तकलीफ़ आहे। ऐं ॾिसो था त हीउ रोड अध में लॻो पियो आहे ऐं रोड ठहण खां पोइ बि ॾिसो था त कीअं हिनखे चीरे फाड़े माना बेदर्दी सां हिनखे बेडोलो कयो वियो आहे। सो असां इंतिज़ामिया खां इहा इल्तिजा कंदासीं, महिरबानी करे हिन रोड खे ठाहे ॾियो। ऐं जेका रोड जी पोजीशन आहे हीअ 2002 में ठहियो लियाक़त जतो साहब जे दौर में। उन खां पोइ हिन रोड जी कॾहिं बि मालिकी न थी आहे। जॻह जॻह ते फाटल आहे, जॻह जॻह ते खाधल आहे। ऐं प्लस में जेके हिन जे नाला ठाहे विया, नालनि जे करे असां दुकानदार तबके खे ॾाढो नुक़सानु थो पए। इहो नालो भरियो पियो आहे, सफ़ाई न हूंदी आहे। हिन सॼे दुकान जे अॻियां पाणी तव्हां ॾिसंदो नालो सॼो माना एरिया भरियो पियो आहे। सफ़ाई न आहे, सुथराई न आहे। असांजो जेको हिन पाड़े जो जेको हिन टाउन जो जेको आहे असांजो काउंसलर आहे, उहो बि मालिकी नथो करे। असांखे म्यूनिसिपल ऑफिस वञो त बि उते बि का बि अहिड़ी ॻाल्हि न असांखे माना रिस्पॉन्स नथा ॾियनि असांखे। असां कागज़ी कार्रवाई में 4-5 चकर हिन जो बजट आयो आहे। 4-5 चकर हिन बजट खाधो आहे। हाणे बि हे ड्रेनेज सिस्टम पुराणो जेको रद्द थियल हो, रिजेक्ट थियल हो, उन खे मथां छित विझी नाकारा कम खे हिननि वरी इन जी बजट खाधी आहे। ऐं हिन रोड जी बजट मंजूर थियल आहे, पर हो खाई आहे। मां चवणु थो चाहियां त हीअ पीपल्स पार्टी जेका आहे बिल्कुलु नाकारा आहे ऐं हिननि को बि पंहिंजे सही नमूने सां कमु न कयो आहे। MPA MNA फराडी फ्रॉड कयूं वेठा आहिनि, अवाम खे धोखे में रखियूं वेठा आहिनि। रोड जी जेका बजट हड़प कयूं वेठा आहिनि। ऐं महिरबानी करे मां DCO साहब खे गुज़ारिश कंदुसि इन जी इंक्वायरी करे ऐं हिन रोड जो कमु करायो वञे। हिन रोड ते अच वञ त आहे पंहिंजी जाइ ते आमद रफ़्त आहे, मेन रोड आहे। पर चवण जो मक़सदु आहे त उन सां गॾोगॾु पुलिस हेडक्वार्टर आहे। हेॾां पुलिस हेडक्वार्टर आहे, हेॾां असांजा कारोबारी मर्कज़ आहे ऐं ताजरान बिरादरी, कारोबार बिरादरी, अवाम डिस्टर्ब थिए थी। मक़सदु अलाए छो गवर्नमेंट जूं अखियूं बंदि आहिनि ऐं असां पंहिंजा ज़ाती हक़ वठूं था, जेको राइट आहे उन ते अलाए छो बेवस लॻा वेठा आहिनि। अचण वञण वारे माण्हुनि खे एॾी दुश्वारी पैदा थी थिए। ऐं 5 साल थी विया आहिनि ठेकेदार खे। 5 सालनि में जेको किस्तनि ते हिननि कमु करायो आहे। हींअर त हे तव्हां पाण हालत ॾिसी था सघो पोइ हिते कलंदरी होटल सां गॾु ऐं कंडेरी होटल जे साम्हूं अचण वञण जे करे माण्हू परेशान। एतिरा त म्यूनिसिपल जी बि हिन में न आयली एॾी आहे जो पाणी जा खॾा थी था वञनि। ऐं हींअर ते को ठेकेदार कम ई कोन था कनि, हुननि जी जुए ई कोन थी चरे ऐं आवाम परेशान आहे। ऐं 5-6 महीनो थी वियो आहे हिन रोड सां हालत इहा लॻी पई आहे। न ठाराइण जो नालो अथनि, न छा न छो। दुआ चौक ते बि हिकिड़ी अलॻि सां हुते पाणी किचिरो किन। सफ़ाई जो हिते को बि नालो न आहे दादू शहर में। असांजी पुलिस हेडक्वार्टर ॾिसो, पुलिस हेडक्वार्टर बि अलाए कहाँ साल थी वियो आहिनि हिते। इन ते का वजह न आहे ठाहिण जी। बसि माण्हू रस्ता ॾिसो था कीअं था वञनि, हेॾां हीअं फिराए था वञनि, हेॾां हीअं था फिराए वञनि। छा वजह आहे? को रोड बि नथा ठाराए ॾियनि।